इमाम अली मकाम हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ सिंध जे राजधानी में निश्तर पार्क मां बरामद थियल मुख्य मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा ऐं आज़ादारनि या हुसैन जी सदान ते सीना ज़नी करे उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो धरती टीवी जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद। जी बिल्कुल नाज़रीन, अॼु 10 मुहर्रम हराम के हवाले से जॾहिं त करबला के शहीदनि जे याद में जेको आहे उन्हनि खे भेटा पेश करण लाइ हिन वक़्तु मातमी जुलूस जेको आहे मुख़्तलिफ़ रूटनि तां रवां दवा आहे। जिन त मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे मेडिकल कैंपूं लॻाई हुई हुन JPMC पारां जेको आहे हिते मेडिकल कैंप लॻाई हुई आहे। हिन JPMC मेडिकल कैंप ते जेको आहे डॉक्टर्स थोरे अॻुवाट जेके उहे मौजूदु आहिनि। अचो उन्हनि खां पुछंदासीं उन हवाले सां उनजो पिणु कहिड़ो मौक़ुफ़ आहे। सर इहो ॿुधाइजो त अॼु 10 मुहर्रम हराम आहे, करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ हिन वक्त मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रूटन तां रवां दवा आहे, मेडिकल कैंप लगाई हुई है, छा चवण चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो जीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शहादत जे लाइ अॼु 10 तारीख़ ते जेका कैंप मेडिकल कैंप लगाई आहे उहा पाकिस्तान पीपुल्स पैरामेडिकल जो असदुल्ला सामटियो सूबाई सदर ऐं मां निहायत ही शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे जना हॉस्पिटल के डायरेक्टर साहब जो, जंहिंजे ताउन सां हे ॿियो दफ़ो लगी आहे। हर साल असां हर कैंप हणंदा आहियूं, लेकिन डायरेक्टर JPMC जी ताउन सां असांखे हर शइ फैसिलिटी ॾिनी वई आहे। ऐं मां इमाम हुसैन जी भेटा जे लाइ उन्हनि जी क़ुर्बानी जे लाइ शायदि मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जेके मां अदा करे सघां, छो जो उन्हनि जी क़ुर्बानी जे लाइ तव्हां ॾिसो था जुलूस रवां दवा आहे, राति भी असां कैंप हई ऐं हिन महिल भी असांजी कैंप आहे। ऐं इन आज़ादारनि जे लाइ असां हमेशा हर साल जी तरह हिन साल भी असां ड्यूटी जेका ॾेई सघी आहे ॾींदासीं। ऐं मां निहायत ही शुक्रगुज़ार आहियां धरती टीवी जो काफ़िले खे रवां दवा रखियो आहे, उनजी कवरेजिंग कई। ऐं मां एतिरो चवंदुसि जिन जी शहादत उहे भेटा जे लाइ जिन इस्लाम जे लाइ पंहिंजी जानू क़ुर्बान कयूं, अॼु भी उन्हनि खे यादि ऐं ताज़ा रखियो थो वञे ऐं जेतिरो उनजो ज़िक्र कजे उहो घटि आहे। या हुसैन। जी बिल्कुल, अॼु जेको आहे 10 मुहर्रम हराम के हवाले से ही जो मातमी जुलूस कढे पे वञे। इतने जो है JPMC पारां जो है मेडिकल कैंप लगाई हुई है। काफ़ी अज़ादार जो ज़ख्मी हैं या उन्होंने तिबी मुआन लाइ जो है इतने डॉक्टर पिणु मौजूद हैं। इन वक्त इतने इन कैंप में जो है केतरा ही अज़ादारन के जो है तिबी इमदाद दी गई है। इतने मेडिकल के हवाले से मेडिकल कैंप के हवाले से ॿुधाईंदा तो मेडिकल कैंप में केतरनि ही अज़ादारन के जो है इतने तिबी सहूलतूं फिराम कई हुई।